सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ बरसातुनि सबब पैदा थियल सूरत हाल ते इजलास हिन वक्त जारी बरसात जो स्पेल रात ताईं टुटी वेंदो। एक हफ़्ते खां पोइ 13 या 14 अगस्त ते ॿीहर बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो। अॼु गुड्डू बैराज जी सूरत हाल हेठे दर्जे जी ॿोॾि खां काफ़ी घटि आहे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग वॾे वज़ीर आबपाशी खाते खे मंछर थियण ऐं हमल थियण जी निगरानी करण जी हिदायत कंदे चयो त जीअं ई मंछर में पाणी वधे इहो दरिया में छोड़ कयो वञे। जिथे जिथे बरसाती पाणी बीठल आहे उहो बिना देर नेकाल करायो वञे। इरिगेशन वाले नाहेली जे करे ही गारो लगो आहे, ॿियो कुझु न आहे। उन जे करे बंदि कमज़ोर आहिनि। नंढो गिलास अगर उन में पाणी वधीक छॾींदो त नुक़सानु थींदो। बंदि नंढड़ा आहिनि, पाणी हिननि जाम छॾे ॾिनो आहे इरिगेशन वारनि। के में तवजो कोन था ॾियनि। ग़रीब माण्हुनि जो किरोड़नि खरबनि जो नुक़सानु थियो आहे। ऐं ही ॿुधाइनि था 3:30-4 बजे लॻो आहे, सुबुह जो 3:30-4 बजे गारो लगो आहे। ऐं तमामु ग़रीब माण्हू तमामु मुतासिर घणा थिया आहिनि, हद खां वधीक। तक़रीबन काफ़ी टाइम थियो आहे, को इंतिज़ामिया पंहिंजो को ज़मींदार या को वॾेरो या को माण्हू कोन आयो आहे। 30 खां 35 ॻोठ खे पाणी में ॿुॾी विया आहिनि। ठीकु आहे, उन खां वधीक ॻोठ वधीक नुक़सानु आहे। असांखे माना इहो आहे इंतज़ारु पिया करियूं को ऑफिसर को वॾो माण्हू अचे को असांजी हेल्प करे। इंशाल्लाह ताला राति में घारो ॿधिजी वेंदो। असां हिनखे बंदि बि करायो आहे ऐं 3 हिन जूं छंडणूं आहिनि जेके उहे खोलायूं बि आहिनि। पाणी उतां बि निकिरे पियो। एक्सीअन सां वेठो आहे, मटीरियल अचे पियो। हलण जो रस्तो कोन, हाणे कुझु हलण जो रस्तो हिननि ठाहियो आहे ऐं इंशाल्लाह ताला इहो घारो माण्हुनि खे तकलीफ़ आहे त असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां उन्हनि खे छॾींदासीं कोन, रिलीफ ॾींदासीं या उन्हनि खे जेको असां बहाल करे उनखे घर में विहारे पोइ पंहिंजे घर वेंदा। सिंध में बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं वाहन खे लॻल घारनि हज़ारे एकड़नि ते बीठल फसल ऐं घर ॿोड़े छॾिया। टंडो आदम वेझो ॻोठ आलम डेरो साम्हूं रोहिड़ी केनाल खे लॻल खंड 125 फुटनि ताईं पहुची वियो। पाणी 12 खां वधीक ॻोठनि में काहे पियो। सवे एकड़नि ते बीठल फसल बि पाणी हेठि अची वियो। इलाइक़ी वासियुनि जी लॾ पलाण बरसात सबबि खंड बंदि करण जी कोशिशुनि में ॾुखियायूं। रोहिड़ी केनाल में पाणी जी फराहमी बंदि करण लाइ आबपाशी खाते खे दरख़्वास्त। टंडो आदम पब्लिक स्कूल मुलान मखण में इमदादी कैंप क़ाइमु कई वई। सूबाई वज़ीर ऐं बरसात सबबि सांगड़ ज़िले जी फोकल पर्सन शाहिद तहीम जो चवणु आहे त रोहिड़ी केनाल खे लॻल खंड राति ताईं बंदि करे वेंदासीं। सखर बैराज मां रोहिड़ी केनाल में पाणी जो वहिकिरो बंदि करायो वियो आहे। माण्हुनि जे नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। रोहिड़ी केनाल में खंड आबपाशी खाते जी ग़फ़लत जो नतीजो आहे। दरबदर थियल माण्हुनि जी सरकारी सतह ते का बि वाहुर न थी सघी आहे। मुतासिर ॻोठाणनि जो दाहो। सखरण भरिसां ॻोठ गुलाम हैदर भुट्टो वटि शहबाज शाह खे 20 फुट घारो पइजी वियो। सभे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। सुल्तानपुर भरिसां जोड़ास माइनर खे 3 फुट घारो पवण सबबि 50 एकड़नि ते बीठल फुचनि ऐं सारियुनि जो फसल ॿुॾी वियो। पाणी ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। मुबारकपुर भरिसां मूसा अला शाह खे ॻोठ सुलेमान बंबल वटां लॻल घारो बंदि न थियो। पाणी ॻोठनि में दाख़िल थियणु लॻो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में मसरूफ़। मेहड़ लॻ बुलेदाई गाजी खावड़ रोड ते सिम शाह खे 20 फुट घारो पइजी वियो। सभे एकड़नि ते बीठल फसल ॿुॾी वियो। खाही वेझो खिपरो वाह मां निकिरंदड़ जुमा ख़ान खे RD 11 वटां ॻोठ ख़ुशी मोहम्मद चढ़ भरिसां 50 फुट घारो पइजी वियो। दाद लगारी वेझो अपर ॾहर वाह खे RD 112 वटां 3 फुट घारो पइजी वियो। सभे एकड़नि ते बीठल वुअणनि ऐं सारियुनि जो फसल पाणी हेठि अची वियो। 20 खां वधीक घर ॿुॾी विया। केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो ख़दशो। ठकरासो भरिसां मुबारकपुर माइनर खे 2 हंधनि तां घारा पइजी विया। फसल ॿुॾी वियो। पाणी तेज़ी सां ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। जेकोबाद भरिसां नूर बादशाह खे बका पुल वटि 3 फुट घारो पइजी वियो। घारो पवण सबबि 70 एकड़ ज़रई ज़मीन ते बीठल सारियालो फसल पाणी हेठि अची वियो। घारे जो पाणी 4 ॻोठनि में दाख़िल थी वियो। इतला बावजूदि आबपाशी अमलो न पहुतो। खेरपुर ज़िले में तेज़ बरसात सबबि खजी जे फसल खे नुक़सान। आबादगारनि जा हथ मथे ते अची विया। खैरपुर बबरलो ठेड़ी पीर जो ॻोठ गंबर पिरियालो रेपारजा कुंभ छड़ी मीरवाह टंडो मस्ती सगियूं कोट लालू समेत भरपासे वारनि ॻोठनि में बरसात केतिरनि ई इलाइक़नि में पाणी तलाउनि जी सूरत में बीठल रवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणु लॻा। नवाब शाह ॼाम साहब मटियारी हाला न्यू सईदाबाद उडेरोलाल रोहिड़ी कंधरा पनुआकिल सांगी कंबर शेदातकोट गाजी खावड़ शहरनि में बरसात सबबि ॿोॾि जहिड़ी सूरत हाल खिचियूं रोड रस्ता तलाउनि जो ॾेख ॾियणु लॻा। शेदातपुर बुकेरा शरीफ़ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 24 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी।
लालू राइंक मनहड़ू राधण सिखरण सरहाड़ी गुपचाणी सिठाटा टंडो आदम काजी अहमद खैपुर नौथन शाह ठकराटू खिप्रो हथोंगो ढेलार समेत अछड़े थर में बरसात जिंदगी मफलूज बनाए चली। लाड़काणी शहर समेत ज़िले के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात इंतज़ामिया जूं दावाऊं रुगो दावाऊं रहिजी वयूं। हर हंधि बरसाती पानी तालाब की सूरत में बीठल। लाड़काणी शहर भरिसा कुतुब कॉलोनी में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फोर डोकरी मुंजो दड़ो बाजवे ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाती पानी नेकाल न थियण करे शहरी ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। सेप्को तरफ़ां बंदि कयल बिजली शहरनि जा हंज वधाए छॾिया। डहरगी में तेज़ बरसात खां पोइ शहर जो मुख्य डिस्पोज़ल भरिजी वियो। पाणी वापसि शहर ॾांहुं वधणु लॻो। सीता रोड फांसीदाबाद के थोरो गोसपुर बख्शापुर बहराम में बरसात सन में तेज़ बरसातुनि खां पोइ पाणी थाणे ऐं स्कूलनि में काहे पियो। रवासी ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾियण लॻा। मेहर ऐं भरपासे में खमीस खां लाॻीतो तेज़ बरसात खां पोइ रोडनि ऐं बाज़ारुनि में गोरे जहिड़ो पाणी बीठल। नौशरो फिरोज शहर समेत ज़िले के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात सबब बोर्ड वारी सूरत हाल। नौशरो फिरोज में बरसात सिविल अस्पताल म्यूनसिपल कमेटी मुख्तियारकार ऑफिस DHO ऑफिस गिर्ड स्टेशन ऐं रेवेन्यू कॉलोनी के बोड़े छॾियो। अस्पताल जा रोड रस्ता पाणी हेठि अची विया। सिविल अस्पताल जी दिल वारे वार्ड जी चौधारे गोडे जहिड़ो पाणी बीठल। मछियाणी भरियासची ठारूशा पडीदन हालाणी दरिया खान मरी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात। मोरो शहर में बरसात खां पोइ मुख्य चौक चौराहा रोड ऐं कच्ची आबादी वारा इलाइक़ा मुकमल तौर पाणी में ॿुॾल। गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां बिजली जी फ़राहमी बंदि। ज़िंदगी मफलूज बणियल। जोही वाहिपांदी टंडो रहीम खान कस्बो काजी शाह फरीदाबाद समेत खीरथर ऐं काछे जे मुख्तलिफ इलाइक़नि में बि बरसात जो सिलसिलो जारी। काछे में बरसात खां पोइ नयूं वही आयूं। 3 UCs जे सवे ॻोठनि जो जोही दादू शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। जोही शहर ऐं कच्ची आबादियुनि वारनि इलाइक़नि में कच्चा घर भितियूं ड्रही पट पइजी वियूं। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाड़ ते मजबूर। केतिरा ई मुतासिर खुलियल आसमान हेठि बि यारो मददगार वेठल। हैदराबाद में बरसात खां पोइ केतिरनि ई इलाइक़नि मां पाणी नेकाल न थी सघियो। गुलिस्तान सजाद गिद्दू चौक ऑटोभान कदमगाह मौला अली समेत हेठाइन वारनि इलाइक़नि में पाणी बीठल। शहरी पंहिंजी मदद पाण तहत पाणी नेकाल करण में मसरूफ़। बरसाती पाणी बीहण सबब कारोबार बि न खुली सघियो। मखसूस सीटुनि बाबति अदालती फ़ैसिलो आइन जे आर्टिकल्स खां हटी करे लिखियो वियो। 2 जजिस मूजिबि त आर्टिकल्स खां हटी करे अक्सरियती फ़ैसिलो ॾिनो वियो। फ़ैसिले ते अमल लाइ आइन जे आर्टिकल्स खे मुअत्तल करणो पवंदो। हीअं मुमकिन आहे त मखसूस सीटुनि ते चूंडियल मेंबरनि खे फ़ारिग़ कयो वञे। 2 जजिस संजीदा कानूनी नुक़्ता उथारिया जिन जो जवाबु ज़रूरी आहे। 2 जजिस जे इख़्तिलाफ़ी नोट ते कंहिंखे बि हैरानी न थी आहे। सूद समाअत वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। कभी ऐसा भी होता है, कई मरतबा ऐसा होता है कि जैसे अभी ऐसे सामने महसूस हो रहा है आता हुआ कि यार ये वतन रात खाली नहीं जाती। जो जिस रात मुझे वो याद ना आती हो, मैं जब लेटती हूँ तो हर वक्त वो ऐसा लगता है कि मेरे साथ ही साथ है। दोस्त उनका काफ़ी है। जिस आपको मोटा कहते मोटे तू जब मरेगा ना तो देखना 4 बंदे होंगे और जब मैं जाऊँगा तो मेरी इतनी बड़ी बारात होगी। सिंध समेत सॼे मुल्क में पुलिस जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में क़ुरान ख़्वानी कराई वई। शहीदनि जे आख़िरी आरामगाहुनि ते हाज़िरी रैलियूं कढी तक़रीबूं बि मुनक़िद कई वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां पुलिस जे शहीदनि जे ॾिहाड़े ते शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश। सदर जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पुलिस जे शहीदनि लाज़वाल ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। पूरी क़ौम खे पंहिंजे शहीदनि ते फ़ख़्रु आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ कामयाबी में पुलिस फोर्स जो नुमायां किरदारु आहे। पूरी क़ौम तरफ़ां पुलिस जे शहीदनि खे ख़िदमतूं नई क़ुर्बानियुनि ते सलाम पेश करियूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पुलिस जे शहीदनि जे ॾिहाड़े जे मौक़े ते शहीद ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़राज अक़ीदत पेश। वज़ीर आज़म जो चवणु आहे त जानुनि जो नज़रानो पेश कंदड़ पुलिस एहलकारनि जी क़ुर्बानियूं लाज़वाल आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पुलिस पहिरीं सिफ़ जे दस्ते तौरु ज़िम्मेवारियूं निभायूं आहिनि।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी पारा फर्जन जी अदायगी खातिर जानियों कुर्बान कंजड़ पुलिस जे शहीदन के खराज अकीदत पेश। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो चवड़ा है तो कानून की हुक्मरानी ऐं शेरन की हिफाजत लाए पुलिस जे शहीदन जूं कुर्बानियों बेमिसाल आहिनि। शहीदन जूं कुर्बानियों ज़ाया न थींदियूं। शहीदन कुर्बानियों ॾेई आवाम की हिफाजत इंसाफ़ ऐं दियानतदारी की कदरन की पासदारी कई। पीपल्स पार्टी पुलिस जे शहीदन के खानदानन सां यकजहती जो इज़हार करे थी। सिंध के सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण जो सिंध पुलिस के खराज तहसीन पेश। सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण जो चवड़ा है तो पुलिस के शहीदन के हमेशा बहादुरी के मुजस्सिम तौर पर याद रखियो वेंदो। मुक़द्दस सरजमीन ऐं कौम के तहफ़ुज़ लाए पुलिस की कुर्बानियुनि खे न विसारियो वेंदो। सिंध हुकूमत ऐं अवाम के पुलिस ऐं उन जी कुर्बानियुनि तोड़े हिम्मत ते फ़ख्र आहे। शहीदन के वारसनि खे कॾहिं बि अकेलो न छॾींदासीं। सिंध के घरू वजीर ज़ियाउल हसन लंजार पारा सिंध पुलिस के शहीदन के खराज अकीदत पेश। घरू वजीर जो चवड़ा है तो योम शहदाय पुलिस बहादुर ऑफिसरन ऐं जवानन के याद करण जो ॾींहुं आहे। ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सद शहीदन के वारसनि के एहसास ॾियारण आहे तो हू अकेला नाहिन। असां पंहिंजे शहीदन की याद जा ॾीया ॿारींदा रहंदासीं। IG सिंध गुलाम नबी मेमण पारा भी शहीदन के भेटा पेश। पंहिंजे पैगाम में चयाई तो फ़र्ज़ निभाईंदे जानियूं कुर्बान कंदड़ शहीद असांजा हीरोज़ आहिनि। ज़िंदा क़ौमूं पंहिंजे हीरोज़ के कॾहिं फरामोश न कंदियूं आहिनि। गढ़ी यासीन भरसा सोट था सोट कतल। गोठ धड़ी बख्श ताजीज़ो में जवाबदार खान मोहम्मद ताजीज़ो मसमाद बसरा अबड़ो के पिस्टल जा फायर करे कतल करे छॾियो। मलीर में कायदाबाद हाड़े की हद में 2 अगस्त से पुलिस एहलकार के फायरिंग करे कतल करण में मुलविस जवाबदार के गिरफ्तार करे वरतो। पुलिस जवाबदार जफर अली के गुझे इतला ते छापो हड़ी गिरफ्तार कयो। शहीद थी वियल पुलिस एहलकार अकरम जो ताल्लुक कोट पुलिस सां हो। आई कंबर वेझो गेबी देरे जी जाबलू पट्टी में चांडिया बिरादरी की बिंदुरन में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो PPMPA सरदार खान चांडियो की सरपंची में थियो। मुमताज़ चांडियो की धुर मथा अली जान चांडियो जा 5 खून साबित। फी खून की बहा 25 लाख रुपया मुक़रर। मजमूई तौर 1 करोड़ 75 लाख रुपया दंड विधो वियो। धुरियूं खीर खंड थी वयूं।